मम्मी हाँ बेबू छा थियो? मां खाली इहो थो चाहियां मम्मी की हाणे मां वॾो थियो आहियां न। वॾो थी वियो आहीं त सभु थींदा आहिनि वॾा, तूं अकेलो न वॾो थियो आहे जो हीअं ॻाल्हाए थो अची मां वॾो थी वियो आहियां। चई छो थो ॿुधाए असांखे? हा माना हाणे तूं असांखे मारींदे? छा थी चई यार मम्मी तूं? मां खाली इहो थो चवां न भई मां एॾो वॾो थी वियो आहियां त मूंखे थोरो प्रॉपर्टी में हिसो ॾियो। छा खपई? हिसो मम्मी हिसो। तूं हिकिड़ो कमु कर मम्मी, तूं घर जा कागर खणी आ, मां ॾिसां थो पाण ई पोइ। छा सिखियो आहिनि वरी इहो तूं? हा पंहिंजी माउ खां तूं घर जा कागर तूं घुरी पियो? इहो लक्षण सिखियो आहीं तूं? माना हाणे असांखे तूं घर खां ॿाहिरि कढंदी? ईअं न आहे यार मम्मी, पर ॾींहुं भर तव्हां मूंखे दुकान ते मगजमारी था करायो पिया ऐं पोइ मूंखे रुपयो बि नथा ॾियो पिया। तूं उड़े पंहिंजी दुकाननि ते कमु थो करीं त हुनजा तोखे पैसा खपनि? माना तूं घर जो माण्हू आहीं, घर जो भाती आहीं की धारे जो माण्हू आहीं तूं? मम्मी पर मां त रुपए लाइ तूं सिकी पवां न। हा तव्हां मूंखे पैसा वरी ॾियो बि कोन था, लेकिन मम्मी हाणे मूंखे घर में किथे बि पैसा मिलंदा मां खणी वठंदोमांइ, ॿुधाईंदोमांव बि न मां। अरे भाई पर हेॾो तोखे काॾे खपे पैसो जो हेॾो अची तूं बुखियो थियो आहीं पैसे जो? हा जो तूं चई तूं मां पंहिंजे ई घरनि में चोरियूं कंदुमि? बि अचे अॼु पापा इहे अखियूं न कढराए छॾियूं में न त मुंहिंजो नालो बि रजनी न। मां ईअं करी चवंदो थोरी आहे हिसो हिसो खपे मूंखे, हो त मुंहिंजे दोस्तनि खे मां चई छॾियो। सॉरी यार मम्मी प्लीज़ यार मम्मी। सॼो ॾींहुं इहे चरियाणा दोस्त दोस्त तो करीं पियो, तोखे पंहिंजो अकुलु कोन्हे? हा कीअं मां पंहिंजी माउ खां वञी थो हिसो घुरां? जीअं हो चवई त माना हूअं कंदे तूं? मम्मी थी वई न यार ग़लती, मां चवां थो न ग़लती थी वई मूंसां। हाणे तूं घुटो ॾींदी आहीं ॾियणु, मां चवां थो न ॿुधायां थी पप्पा खे। हाणे मां दुकान ते भले कंदुमि ॾींहुं भर कमु। माना तूं गुड़े पंहिंजो पुटु आहीं की ॾेराणी आहीं तूं मुंहिंजी जो तूं हिसो थो घुरी पियो घर जो? हा माना धारा थींदे तूं हाणे असांखां? छा थी चई यार मम्मी तूं? न पर हिन महिल खां ई तुंहिंजा जो इहे लक्षण लॻा पिया आहिनि, अॻिते हली तूं छा कंदे? हा भाई मूंखे सोचे सोचे भउ थो थिए तुंहिंजो हाणे। अरे यार मम्मी थी वई न यार ग़लती, हाणे माफ़ कर न यार। ऐं मम्मी हाणे मां वञे थो दुकान ते, मां फ्री में ई कमु कंदोमांसि, बिल्कुलु चिंता न कर तूं हिते वेह। तौबा भॻवान तौबा, कहिड़ो खणी इहो पुटु विधो अथई चरियाण कर्मनि में।